ही साईं मां वरी हिकु दफ़ो तिबिलिसी शहर मां एक तमामु पुराणो चर्च आहे, तक़रीबन 1000 साल पुराणो आहे। ॾिसो इहे पुराणी सिरूम लॻल आहिनि ऐं घणे भाङे पथर जी ठहियलु आहे। अंदरां वीडियो त कोन ठाहिण ॾिनऊं, सो स्ट्रक्चर मां लॻे थो त काफ़ी पुराणो आहे, जबल ते ठहियलु आहे बेसिकली। ऐं हिन पासे वरी उहो साॻियो ई दरिया जेको वहे थो पियो, तिबिलिसी शहर ऐं दरिया। हिकु जबल जी चोटी ते मॉन्यूमेंट आहे, आई एम नॉट श्योर ही छा आहे, हेॾे वञी कोन सघूं छो जो नॉर्मली केबल कार उते वेंदी आहे, पर केबल कार ख़राबु थी पई आहे। अॼु वरी क़िस्मत अहिड़ी। हे ॿियो मॉन्यूमेंट आहे बिल्कुलु जबल जी चोटी ते। ऐं हे जेको स्टेचू आहे आई एम नॉट श्योर केरु आहे इहो, जॉर्जियन किंग हूंदो को, मां तव्हांखे पोइ ॾेखारियां थो। हीउ जबल आहे, तव्हां ख़बर नी, तव्हां ॿुधायो मां वीडियोज़ में, हे जेके लेयर्स आहिनि, बेसिकली लेयर बाय लेयर जबल ठहंदो आहे। जीअं जीअं सेडिमेंट जमो थींदो वेंदो आहे ओवर द कोर्स ऑफ मिलियंस ऑफ ईयर्स, इहे जबल ईअं माना ठहंदा आहिनि, लेयर्स, लेयर लेयर लेयर। सो बेसिकली स्टोन जब पोइ ज़लज़लो ईंदो आहे या अर्थक्वेक थींदो आहे त उहे ग्रेजुअली मथे शिफ्ट थींदा आहिनि। शिफ्ट में क्लियरली तव्हां लेयर ॾिसी सघो था, लेयर ईअं ठहंदो आहे जबल। रोड़ी में तव्हां ॾिठा न पाण वटि अहिड़ा जबल आहिनि। ठीकु थी वियो की मां हाइट ते आयुसि, ऐं जॉर्जिया वेल ऑफ शहर आहे, मतिलबु मुल्क आहे, बहितरीनु मुल्क आहे, यूरोपियन कंट्री आहे चई सघो था। कैमरी गाॾी ऐं स्टाइल में गाॾियुनि मां उथण वेहण मां लॻे थो पियो त काफ़ी डेवलप्ड नेशन आहे। अॼुकल्ह वरी तमामु वॾे पैमाने ते टूरिज़म हिते स्टार्ट थी आहे, स्पेशली वीज़ा फ्री थियण खां पोइ फॉर इवन पाकिस्तानीज़ बि हिते अची सघनि था विदाउट वीज़ा, अगरि जेकॾहिं उन्हनि वटि हिकिड़ो छा चइबो आहे एमिरेट्स आई डी हुजे। ही स्टेचू आहे मे बी लाइक ट्रॉय बीठो आहे, आयरन मेड, ऐं त कुझु लिखियलु बि आहे सन में, आई एम नॉट श्योर, मां पढ़ण जी कोशिशि कयां थो कॾहिं जो ठहियलु आहे। जॉर्जियन ॿोली में लिखियलु आहे 1967 में। अच्छा, यानी की सोवियत राह में ठहियो हुयो। हाणे बाक़ी कीअं ठहियो आहे इहो मूंखे ख़बर कोन्हे का। सो ही चर्च आहे जेको तव्हांखे मां ॾेखारियो। जॉर्जिया में नॉर्मली ऑर्थोडॉक्स क्रिश्चियन रहंदा आहिनि, माना तव्हां यूरोप में या यूएस में या ॿियनि वेस्टर्न कंट्रीज़ में प्रोटेस्टेंट या ॿिया कहिड़ा हूंदा आहिनि उहे रहंदा आहिनि क्रिश्चियंस। हिते वरी ऑर्थोडॉक्स क्रिश्चियनिटी आहे, यानी की क्रिश्चियन सम्झो सभिनी खां क़दीम तरीन फ़िरक़ो खणी चओ था। ठीकु आहे, साम्हूं क़िलो ठहियलु आहे, क़िले में हाणे इंट्रस्ट जी ख़बर कोन थी पए मूंखे, ऐं को वञे बि कोन थो, मथे होटल ठाहे छॾिया अथऊं, हिन में कारोबार हलाए छॾियो आहे। हे क़िलो आहे, ठीकु आहे। ऐं हे जेको हिनखे मां जिते आयुसि पहिरियां यूरोपियन स्क्वायर, ऐं हीउ साॻियो दरिया विद बोटिंग एंड ऑल दैट। मुंहिंजे परियों दरिया में हे झंडो लॻो पियो आहे जॉर्जिया जो, परे बि तव्हां ॾिसंदा हूंदव। सो दिस इज़ ऑल अबाउट ऑर्थोडॉक्स चर्च, वन ऑफ द ओल्डेस्ट इन देरा। 1000 साल खनि ॿुधाइनि था पिया, पोइ ख़बर न आहे कंफर्म। वरी मां हेॾा वञा त साॻे हे जेको स्टेचू आहे 1968 में केरु हुयो हिते भला? स्टालिन जी ख़बर न आहे मूंखे। सो हे स्टालिन आहे आई थिंक, हे जॉर्जिया ने फतेह कयो, पर मूंखे कंफर्म कोन्हे। ठीकु आहे, हे जो केबल कार आहे वञे थी पई, हे साॻियो जेको फ्रीडम ब्रिज या पीस ब्रिज, माना जॾहिं जंग ओवर थी न रशिया ऐं जॉर्जिया जी, उन खां पोइ हे ठाहियो हुयो। ठीकु आहे, ऐं
ही केबल कार हिते हलंदी आहे। अप टू दिस माउंटेन फ़िलहाल बंदि आहे। बसिस सिस्टम ॾिसो, शेयर ॾिसो, ओल्ड स्टाइल सोवियत जी छाप आहे बाक़ाइदे वॾे पैमाने ते। ऐं सोवियत नॉर्मली रिलीजन्स खे ख़तमु कयो हुन, पर इन मामले में रेजिस्टेंस कई ॾाढी। चयो असांजे मज़हब खे तव्हां कुझु कोन्ह चवंदो, या चर्च जेके ऑर्थोडॉक्स चर्च हुया उनखे कुझु कोन्ह चवंदो। पोइ उन चर्च उन्हनि जा बची विया, ठीकु आहे। सो अञा बि हे प्रैक्टिसिंग 80% क्रिश्चियंस आहिनि, ऑर्थोडॉक्स क्रिश्चियन। 10% मुस्लिम बि आहिनि, बाक़ी हेॾा हेॾा जो हितां आहिनि। माना जिते किथे तव्हां ॾिसंदो पुराणा चर्च ऐं ऑर्थोडॉक्स सिस्टम ठीकु थी वियो। हीअ बि मां तव्हांखे ॾेखारियां, पोइ वरी ॿी का शइ ॾिसण में आई त पोइ तव्हांखे ॾेखारियूं था। वीडियो तव्हां ॾिसंदा त कोन आहियो, पर ॾिसंदो त थोरो सिखी पवंदो, ठीकु आहे। वण ॾिसो, वण हिते बाक़ाइदे ग्रीन आहे, पर अनफॉर्चुनेटली सियारो आहे न, हे हर शइ सुकी वई आहे। ज़ाहिर वरी ॿाहिरि में बहितरीनु ग्रीन लश ग्रीन एरिया आहे। हीउ किलो आहे, मां हिन जे अंदरि वञा थो, ॾिसां थो, कोशिशि कयां थो किले में छा आहे, कीअं ठहियलु आहे, छा जो ठहियलु आहे, ठीकु आहे। हीउ बबुर त कोन्हे, बहरहाल लॻे बबुर जहिड़ो थो, सुकी वियो आहे। पाइन ट्रीज़, ठीकु आहे। दैट्स इट, थैंक यू।